सिंध में बल्दियाती निज़ाम जो मुद्दो ख़त्म थी वियो। नए बल्दियाती इलेक्शन बाबत को प्लान न ठही सघियो। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त मकानी इदारनि जे नुमाइंदनि जो मुद्दो पूरो थियण वारो नोटिफिकेशन सुभाणे जारी कयो वेंदो, तेसीं ताईं कमु जारी रखनि। सिंध में बल्दियाती निज़ाम जो मुद्दो पूरो थी वियो आहे। नए बल्दियाती इलेक्शन बाबति अञा ताईं को प्लान न ठही सघियो। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत कराची में ग़ैर चूंडियल एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। एडमिनिस्ट्रेटर जे नाले ते वफ़ाक़ ऐं सिंध में इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त बल्दियाती नुमाइंदा सुभाणे ताईं कमु जारी रखनि। मुद्दे पूरे थियण जो नोटिफिकेशन बि सुभाणे ताईं जारी थींदो। नासिर हुसैन शाह चयो त सरकारी ऑफिसरनि खे एडमिनिस्ट्रेटर्स जी चार्ज ॾियण जी तजवीज़ बि आहे। एडमिनिस्ट्रेटर कराची लाइ नालनि ते ग़ौर कयो पियो वञे। नासिर शाह चयो त सिंध में जल्द एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु कया वेंदा। सलाह मशवरा जारी आहिनि।